ऐसा ॾिठो अल्लाह जो रहमत जरिए टूटू करे साईं तुझी साईं जे भाकुर आमीन सुना बशीर ना इन्ने पासे हेवर चंदा दो न मुस्लिम जी जा थे बेहिसाब अल्लाह रब्बना आतिना फिद दुनिया हसनह व फिल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन्नार اللهم ارحم أمة سيدنا محمد اللهم اهد أمة سيدنا محمد آمين صراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم من النبيين والصديقين والشهداء والصالحين صلى الله تعالى على خير خلقه هدايتنا وهب لنا من لدنك رحمة إنك أنت الوهاب يا مولا बेपरवाह मालिक असांजे बचन जा असांजी औलाद जा असांजा तूं मालिक आहे मुंहिंजा तुंहिंजी तक़दीर ग़ालिब थी अची हे नौजवान पुटड़ो जिगर जो टुकड़ो तुंहिंजी रहमत खे पहुतो मुंहिंजा हिन नौजवान जी तोखे बख़्शिश ऐं रहमत जो हे सभु मेड़ थी अर्ज़ु यकीनन तो पंहिंजे क़ुर मजीद में हक़ फरमायो आहे त औलाद तव्हांजे लाइ आज़माइश नौजवान पुटड़ा बचड़ा मिठा मेवा करे ॾिना अथई मुंहिंजा हुननि जूं जुदायूं जिगर खे चीरे थियूं रखनि मुंहिंजा विछोड़ा पुराणे वालदेन जे लाइ ॿुढड़े वालिद जे लाइ इम्तिहान आहे उनखे हौसलो ॾींदे मुंहिंजा बख़्शिश मग़फ़िरत फरमाई जेके दुआऊं जेके पातूं तोखे पंहिंजे हबीब रातुनि जा उजागा करे उहद में पत्थर खाए ताइफ़ में पत्थर खाए मुंहिंजा साईं तुंहिंजे हुज़ूर असां गुनहगार उम्मत जी बख़्शिश ऐं मग़फ़िरत तलब कयूं उन्हनि पातुनि जे मुहाबे जिन नौजवान ते रहम फरमाए बख़्शिश फरमाए मग़फ़िरत फरमाए जाए पंहिंजे महिमान खाने जन्नत में जायूं अता फरमाए मालिक जा हिन नौजवान तकलीफ़ ॾिठी उन तकलीफ़ खे बख़्शिश ऐं रहमत जो ज़रियो बणाए मुंहिंजा साईं ख़िदमतूं कयूं जमायत जूं दरगाह जूं पंधड़ा कयूं उहे पंधड़नि खे उन्हनि ख़िदमतुनि खे आमीन अॼु क़बर में नूर बणिजी हिन सां उहे ख़िदमतूं गॾु हलनि जंहिंसां तालुक़ हुयसि जंहिंसां मोहबत हुयसि तुंहिंजे नबी सचे हबीब करीम जी ज़बान मुबारक मां फ़रमान आहे अल मरो मन अहब जंहिंसां जंहिंजी निस्बत हूंदी तालुक़ हूंदो ॻंढापो हूंदो क़बर में जन्नत में गॾु हूंदो माण्हू उन महबूबनि सां गॾु रखजांइसि उन सुहिणे साईं जंहिंसां मोहबत रखियईं मुर्शिद करीम सां अॼु उन सां मिलाइजांइसि क़बर में भी उहो साईं गॾु हुजेसि हशर में भी उहो साईं गॾु हुजेसि जन्नत में भी उहो सुहिणो हुन सां गॾु आमीन क़बर खे नूर बणाइजांइसि जेको कलमो तो ते पढ़ियो अथई तुंहिंजे हबीब ते पढ़ियो अथई उहो कलमो हुनजो क़बूल करे हिन खे नूर थी हिन सां गॾु जेको हाज़िर कलाम जमायत पढ़ियो आहे जन जेको पेश कयो आहे कि ख़तम क़ुर शरीफ़ जा 2,60,000 दुरूद कुदसी का साईं तव्हांजे हाले 2,60,000 दुरूद कुदसी 2,60,000 फ़कीर जे तरफ़ां दादी जे जमायत जे तरफ़ां जमायत जे तरफ़ां कलामला शरीफ़ हिन उहे सभु मुंहिंजा मौला सुहिणे नबी जे हुज़ूर हदियो तोहफ़ो उन सुहिणे साईं जे नूरानी हथड़नि मुबारकनि खां हिन जे हवाले था कनि नूर थी क़बर जो आख़िरत जो तोशो अमलनि जो ज़ख़ीरो थी हिन सां गॾु हले आमीन सदमा कंहिं वालिद खे न ॾिजाए मुंहिंजा हिननि खे बचड़ा ॾिना थिए उन्हनि खे बख़्शे ॾे हयाती वारा हाफ़िज़ खे हौसलो अता फ़रमाए आमीन अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मौलाना मुहम्मद
जमण खां अॼोके ॾींहुं ममातीअ ताईं जेके कुझु खाधाईं पीताईं चोरियाईं ॿिया हिकु हुकूक अलाह जा ऐं अलाह जे रसूल जा पोइ सबबु वालिदैन जा माउ पीउ जा पाड़े जा जेके बि हिन दुनिया में हयातीअ में उहो सबबु ॼाणी वाणी या सबबु वेसर जे साइंस अदा थी न सघिया उन्हनि सभिनी हिकु जे वज़ कलामुल्लाह शरीफ़ बख़्शाइं या अल्लाह हिन जे सदके आख़िरत मोचारी करे क़ब्र खे रोशन ऐं नूर करी क़ब्र में मदीने वारे साईं जी ज़ियारत ऐं शफ़ाअत नसीब मुर्शिदन करीमन जो दीदार ऐं कचहरी नसीब फरमाई मुहाबे कलमे ला इलाहा इल्लल्लाह आमीन आमीन मुजासा जेको तो नूर करे आमीन दुनिया आखिरत जे लाइ असांखे तो तोहफ़ो बणाए मोकिलियो आमीन इन कलामुल्लाह तुंहिंजे शरीफ़ जो वसीलो मदीने वारे साईं जो वसीलो नौजवान फ़क़ीर जे लाइ तुंहिंजे हुज़ूर सभु तुंहिंजा बानड़ा इलाज ऐं पाॾाए रहिया आहिनि आमीन आमीन अॼु हिन जे हाल ते रहम कजांइ बख़्शिश फरमाइजांइ हिनखे जन्नत में जायूं अता फरमाए आमीन आख़िरत वारो सफ़र सुहिणो फरमाइजांइ क़ब्र जे घेर अंधेरी में हले इहो क़ुरान नूर थी न सां गॾु आमीन आमीन थी न सां गॾु हले दरगाह ते जेके पंधड़ा कयईं उहे नूर बणिजी न सां गॾु हली आमीन क़ब्र खे रोशन बणाइनि मौला सदके हिन कलामुल्लाह शरीफ़ जे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लु अलैहि वसल्लमु तस्लीमा लबैक अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मुहम्मद व अला आलि सय्यिदना मुहम्मद व बारिक वसल्लम पेश हाथों जे पई मदायूं गज करे पेश हाथों जे पई सामदायूं गज करे पेश हाथों जे पई साम पर तई सैयदा साम पर तई सैयदा साम पर तई सैयदा तरता मुखे न धिकार जो सार जो न विसार जो मुखे सार जो न विसार जो साईं सार जो न विसार जो मुखे सार जो न विसार जो मां गुलाम गज़ल खां मां गुलाम गज़ल खां मदनी मिठे मन ठार जो सार जो न विसार जो मुखे सार जो न विसार जो सार जो न विसार जो मुखे सार जो न विसार जो दफ्तर मुझे खिन खोल जो कोई चंगाई न गोल जो दफ्तर मुझे खिन खोल जो कोई चंगाई न गोल जो हथे खाली आया आसरो तो ढोल जो सपाते खाली आया आसरो तो ढोल जो सपाते खाली आया बस आसरो तो ढोल जो कर मुखे न ॾेखार जो सार जो सार जो मुखे सार जो न विसार जो सार जो न विसार जो मुखे सार जो न विसार अंबिया ऐं औलिया तुंहिंजी दामन में लिखिया अंबिया ऐं औलिया तुंहिंजी दामन में लिखिया से मंज़ूर थिया तो सॾे जे खोल क्या मिस्कीन से मंज़ूर थिया तो सॾे जे खोल क्या से मंज़ूर थिया तो सॾे जे खोल क्या उम्मत खे विहारी जाते उम्मत खे विहारी जाते विहार जो सार जो न विसार जो मुखे सार जो न विसार जो सार जो न
विसार जो न विसार जो मूंखे सार जो न विसार जो ऐं मां गुलाम अज़ल खां मां गुलाम अज़ल खां मदनी मिठे मन ठार जो सार जो न विसार जो मूंखे सार जो न विसार जो ऐं सार जो न विसार जो मूंखे सार जो न विसार जो दर्द मामूं दाह कई वाह जो इमदाद कई दर्द मामूं दाह कई वाह जो इमदाद कई सब मदायूं गॾु करे पेश हाथों जे पई सब मदायूं गॾु करे पेश हाथों जे पई सामदायूं गॾु करे पेश हाथों जे पई साम पर तई सैयदा साम पर तई सैयदा साम पर तई सैयदा दरता मूंखे न धिकार जो सार जो न विसार जो मूंखे सार जो न विसार जो सार जो न विसार जो मूंखे सार जो न विसार जो मां गुलाम अज़ल खां मां गुलाम अज़ल खां मदनी मिठे मन ठार जो सार जो न विसार जो मूंखे सार जो न विसार जो सार जो न विसार जो मूंखे सार जो न विसार जो दफ़्तर मुंहिंजी खिन खोल जो काई तो सॾे जे कोल क्या से मंज़ूर थिया तो सॾे जे कोल क्या उम्मत खे विहारी जाते उम्मत खे विहारी जाते विहार जो सार जो न विसार जो मूंखे सार जो न विसार जो सार जो न विसार जो मूंखे सार जो